हिते असां हिकु ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं सखर मां, जिथे SUP अॻवान जे बेदर्दी सां क़तल वारो मामलो, जंहिंमें SSP सखर क़तल केस नओं पिंड थाणे तां आबाद थाणे ते मुंतक़िल करे छॾियो आहे। जांच ऑफिसर खे मुक़रर कयो वियो आहे। पुलिस जांच दौरान मक़तूल जे क़तल केस जे मुख्य जवाबदार खां पिस्टल काराई कुहाड़ी हथ करे वरिती। पुलिस मुख्य जवाबदार साबिर खोखर जे जवाबदार भाउ दीदार ऐं चाचे खे गिरफ़्तार न करे सघी आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सखर में SUP अॻवान जे बेदर्दी सां क़तल वारो मामलो, जंहिंमें SSP सखर क़तल केस नओं पिंड थाणे तां आबाद थाणे ते मुंतक़िल करे जांच ऑफिसर खे मुक़रर करे छॾियो आहे। पुलिस जांच दौरान मक़तूल जे क़तल केस जे मुख्य जवाबदार खां पिस्टल काराई ऐं कुहाड़ी हथ करे वरिती। सखर में SUP अॻवान जी बेदर्दी सां क़तल वारो मामलो, जंहिंमें SSP सखर क़तल केस नओं पिंड थाणे तां आबाद थाणे ते मुंतक़िल करे जांच ऑफिसर मुक़रर करे छॾियो आहे। पुलिस जांच दौरान मक़तूल जे क़तल केस जे मुख्य जवाबदार खां पिस्टल काराई ऐं कुहाड़ी हथ करे वरिती आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो महर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, SUP जे जेको अॻवान आहे हसीब चोणे जो जेको पहिरां क़तल वारे वाक़े में सखर पुलिस जे तरफ़ां इहा दावा कई वई आहे त SUP जे अॻवान हसीब चोणे जे क़तल कंदड़ कातिल साबिर खोखर खां जेको आहे इस्तेमालु थियल पिस्टल कुहाड़ी ऐं आरी जेको आहे उहा बरामद कई वई आहे। ठीक है, मुझी मेहरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।